जीअं त असीं फ़कीर फ़िदा हुसैन इसबाणी जे आस्थान ते आया आहियूं। उन आस्थान जो नालो गुलिस्तान आबाद आहे ऐं हिते काफ़ी सारी संगत ख़ुसूसन उस्ताद ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जेको मशहूरु क्लासिकल रागी आहे ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो शागिर्दु पिणु आहे। उस्ताद जो न सिर्फ़ु राग सां प्यारु आहे पर गुल ॿूटनि सां तमामु प्यारु आहे। अचो त साणसि मिलो। ग़ुलाम मुर्तज़ा नालो मुंहिंजो भोरनि जे ॻोठ जो वेठल कुरैशी ज़ात जो हे दोस्त आहे। चए थो पंहिंजे बाग़ जो जेको आहे मूंखे दीदार वीदार कराए को ऐं ॿुधाए छा छा पोखियो आहे तोखे। तारा भाउ हे लीमो आहे, ज़मीरी नालो आहे हिन जो, चाइनीज़ लीमो बि हिनखे सॾिबो आहे। हे लीमो ॾिसो हाणे हिन में माल लॻंदो। हे फ़कीर मज़हर हुसैन इसबाणी फ़िदा हुसैन इसबाणी ॾाढे शेरली इसबाणी जी बनी आहे। उन में ॾाढा सुठा सुठा फ्रूट लॻल आहिनि ऐं हीअ गुल जेके आहिनि ॾिसो जेको सुहिणा हेॾे कयो थोरो कैमरा खे भाई हे जेके गुल आहिनि हे टिमक सॾिबो आहे हिनखे। अंग्रेज़ी में त को ॿियो नालो हूंदो पर असांखे जेको उस्ताद न चयो आहे टिमक। ऐं हीअ अंब हाणे कयो आहे हीअ दशहरी आहे जंहिंमें हाणे अंबड़ियूं लॻियूं आहिनि। हे ॾिसो त हे अंबड़ियूं आहे नंढियूं नंढियूं। हे दशहरी अंब आहे, तमामु सुठी वैरायटी आहे। ॾिसां हीअ गुल इहो साॻियो ई टिमक आहे ऐं उन खां पोइ सुहिणो गुल हे पोपी गुल पोपी करे चइबो आहे। उहो ॿिया होॾे हुन जा गुल बीठा आहिनि होॾे सो तव्हां सुहिणा होॾे पोपी गुल वेझो भरियो। हे तमामु बाग़बानी में दिलि बि रूह पंहिंजे हिसाब सां पिया था पंहिंजे रूह खे राज़ी कयो। हे गुल पोपी आहे, तमामु सुहिणो आहे। हिन में कई रंग आहिनि, 20, 25, 30 अञा मथे रंग आहिनि। कुदरत जो शान आहे, तमामु सुहिणा रंग थींदा आहिनि। गुलनि जा शौक़ीन आहियूं। हीअ छा आहिनि दाणा? ही सुहा आहे जेका थींदी आहे झंग में सुहा, हिनखे सुहा करे सॾिबो आहे। हीअ वाह ॾुआ खां माल खे ॾिबी आहे, तमामु सुठी आहे ऐं माण्हू पंहिंजो साग पलीअ में विझी खाईंदो आहे। हिनजी ख़ुशबू बि ॾाढी सुठी आहे। फ्रूट मां चवां थो हिन बाग में मां हर क़िस्म जो फ्रूट लॻायां ऐं हिन सां गॾोगॾु केलनि जो जेको आहे चुगो बीठो आहे। हुन सां गॾोगॾु हीअ जेको अंब आहे सदाबहार आहे, 12 ई महीना हिन में अंब हूंदो आहे। तमामु सदाबहार अंब आहे। ऐं हीअ छा आहे? इहा डडूनिया आहे हिकिड़े क़िस्म जी, तमामु सुठी वैरायटी जी डडूनिया आहे जेका दीवार तौरु हिकु तरह काइबी आहे। बूटा हिन जा गुल कोन कंदा आहिनि, बाक़ी हिन जो रंग कमांडो स्टाइल में हूंदा आहिनि। हे एॾा भरियो थी डडूनिया कहिड़ो गुल आहे? हे गुल खेरा, खेरो गुल। गुल खेरा आहे। जो गुल आहे पर ही पेवंदी गुल आहे, हिन में ख़ुशबू न हूंदी आहे। सिर्फ़ु सूंहं जे ख़ातिर हूंदो आहे। उन खां हे इहो साॻियो ई क़िस्म आहे गुल पेवंदी जा गुल ही गुलाब जा गुल आहिनि पर पेवंदी गुल आहिनि। ऐं हीअ जेको असुल गुलाब आहे पूरी गुलाब जेको चइबो आहे हे तमामु ख़ुशबू हूंदी आहे हिन में। हीअ असुल गुलाबी ही आहे कलर जेको गुलाबी जंहिंखे चइबो आहे पिंक, इंग्लिश में पिन, उहो असुल गुलाब ही आहे रंग। हिन जी मुखड़ी किरी पई आहे। जेके बि आहिनि सभु असुरी गुलाबी रंग सां हे सुहिणा रंग आहिनि गुलाब। हा हीअ ऐं हिन में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। हीअ खूनी गुलाब सॾिबो आहे, माना रत जहिड़ो रंग। ऐं हीअ असुल गुलाब जा हे पनखियूं जेके आहिनि इहो कलर आहे गुलाबी। उन खां पोइ हू पेवंदी गुलाब आहे जेको तव्हां लॻो आहे। हिन अंब जो नालो आहे लेट चौसो। हीअ लेट चौसो सभिनी खां लेट वैरायटी आहे, चौसे जी वैरायटी आहे, तमामु लेट आहे। हाणे हे नओं वण आहे, हिन में 3-4 साल थी चुका आहिनि। हिनखे हाणे ॿूर लॻो आहे हिन में इंशाअल्लाह ताला। इंशाअल्लाह नालो छा आहे? गेंडो गुल। हे बि साॻियो ई आहे। हा इहो कलर मटा अथव। इहो कलर मटा आहे पर आहे इहो बि गेंडे जो क़िस्म। ऐं हिन खां पोइ वरी हिन जो बि कलर मटंदो आहे गेंडो। ऐं हीअ छा आहे? हीअ बि गेंडो गुल आहे पर हिन में अञा गुल न लॻो आहे। हा हिन में गुल पोइ जहिड़ो बि करे ॻाढ़ो करे फिको करे साओ करे जहिड़ो गेंडे जा रंग आहिनि। हीअ गुलदाउदी आहे। हा हिन जा बि 20-25 कलर हूंदा आहिनि। हीअ माना बोस्की कलर में मोटा आहे। कंदो आहे हे चेट
सियारो जॾहिं शुरूआत थींदो आहे न त हे गुल कंदो आहे ऐं हीउ सदाबहार गुल हीउ सदाबहार आहे 12 ई महीना हिन में गुल हूंदो आहे हिन में 2 कलर आहिनि हिकिड़ो अछे कलर में आहे ॿियो इन कलर में इहो गुलाब जो गुल आहे हे असुल गुलाब पूनी गुलाब सर सुठो हे तमामु ये मारवा है लगा हाँ ये मारवा है नीलम नीलम हाँ हिन जो नालो नीलम आहे हिनखे दो फसलो करे चवंदा आहिनि साल में 2 दफ़ा आहे भरबो आहे ऐं भरबो आहे वरी जॾहिं अंब लॻंदो वरी न ॿूर लॻंदो हीअ वरी सोनारो 2 किले 3 किले जो अंब कंदो आहे 5 पाव 1.5 किलो 2 किलो 3 पाव घटि में घटि 2 किले जो बूटो हुन में थींदो आहे सोनारो अंब पितो हिन में घटि में घटि 2 किले जो लॻंदो आहे किले खां मथे वेंदो आहे को पितो सोनारो काशमाश जो साथ ॾींदो आहे इहो भेंडी जा गुल चिटा पिता जेके ॾिसो काशमाश इहा बि जागरू हूंदी आहे तमामु हे बीच पंहिंजो मथे हिकिड़ो डंडो झलींदी आहे उन में चुकंदी आहे नाले जी ख़बर कहिड़ा हीअ काशमाश हा इहो साॻियो ई आहे हीअ नाज़मू आहे हा नाज़मू आहे इहे तमामु फ़ाइदे जी शइ आहे नायाब शइ जा जी अलाए बाबू थोड़ा बाहर चला मरी वाला जा पर जंहिंमें फर हाणे लॻे थो पियो हे जेको आहे डाक जो चुगो आहे आस्ते आस्ते इहो वधीक 2 किलो जो थी वेंदो हे जेको चुगो आहे इहो डाक जो फर आहे लॻे थो ॿियो हेॾा आहे हाणे हिन पंहिंजो फर शुरू कयो आहे हिनजी वला हितां पाड़ हुनजी शुरू थी आहे हाणे हीअ पंहिंजो फुटे थी फुटण सां गॾोगॾु फर करे थी हाणे ॾिसो न हिन में इहो चुगो लॻो आहे नंढो आहे इहो चुगो इहे चुगा लॻनि था खाईंदा वेंदा वॾा थींदा वेंदा वधंदा वॾा त 2 निकिरंदो हिकिड़ो थींदो हिन सां हे गुलाब जा गुल हीउ जेको वण आहे कठल जो आहे हीउ जेको आहे वॾा हीउ कठल जो वण आहे सॼो हिन वण जी उमिरि 2011 में मूं रखियो आहे वण 8-9 साल हिन जी उमिरि थी वई 10 साल ही पर खां वठी फल शुरू थियो आहे ऐं हेल पिता कया अथई हेॾा हे हिन में फर लॻो आहे जो हीउ जेको फर आहे हे जेको जो आहे अंग्रेजी में हिनखे जेक फ्रूट चइबो आहे उर्दू में कठल था सघनिसि ऐं हे बि हुयो मथे ॾिसी इहो फर आस्ते आस्ते लॻो त तव्हां इहो वॾो थींदो हिन में फर लॻो आहे हे अॼु मार्च जी 1 तारीख़ आहे 1 तारीख़ में जो एतिरो फर आहे पोइ 2 महीननि खां पोइ 15 किलो 20 किलो जो हिकु फर कंदो आहे जाए नुमाने कंडा थींदा आहिनि ऐं तमामु मुफ़ीद ऐं लज़ीज़ इहो कठल ना हे पट पहिरों तमामु फ़ाइदे वारी शइ आहे नंढे ॿार खे खंघि हुजे ज़ुकाम हुजे छा बि हुजे हीअ घोटे पियो पेट जे बीमारियुनि लाइ मुफ़ीद आहे पट पहिरों पंसारी अटो वठंदो त एतिरी महांगी मिलंदी तव्हांखे पट पहिरों हाणे एलोवेरा जेके असां वाल ॿूटी करे चऊं था उन सां गॾोगॾु
ये फ्रूट आहिनि, ये माल्टा आहिनि, संतरा आहिनि, ऐं ग्रेट फ्रूट आहिनि। इहो ग्रेप फ्रूट हा ग्रेट फ्रूट आहे, इहो हाणे फरिजे थो पियो, इहो माल्टो आहे, संतरो आहे। हा हीअ जेके आहिनि हीअ जेको अंब आहे तव्हां ॾिसो त हीअ हिकिड़ो कलम थियल आहे, हे हितां हाणे फुटो आहे, कलम कयो आहे। इहे ॿिया बि इलाही कलम आहिनि, हे जेके जीअं वॾा वॾा थी वेंदा कलमनि जे लाइक़ु थींदा वेंदा, हुनखे कलम कबो वञे, पोइ जेका जेका जिन्स जंहिंखे पसंदि ईंदो वरी लंगड़ो, चौसो, सिंधड़ी। हे मदीने में आई कतल मिली मूंखे, हज सॻोरो हज करे आयो, पोइ मूंखे कतल मां गड़ी खाई वई, ककरी हिते पोखी हलाक या ककरी थी वई आहे, हाणे हीअ नर थिए माजी जी ख़बर ख़ुदा खे आहे। हे मदीने इहो जेको फरियूं कयूं बीठो आहे, इहो कचरार आहे, इहो हा नंढड़ी झिरकिड़ी वारा छा आहे, कारड़ी पई थी घुमंदी वठे सिने ते, लाला जो शान आहे। ॿियो मथे मथे सुंबुल गेरो वेठो चोटीअ में वेठे, हा से गेरो वेठो खबो हुयो अहिड़ो। इहे बाबा ॾिसो इलाही बाटो छा आहे? हे तूत आहे, झंगलियूं तूत जंहिंखे शहतूत चइबो आहे। पटकियां हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ रखंदा आहिनि, खाराईंदा आहिनि। हे आहे ज़ैतून, हा हाणे हिन फर ॾिनो आहे, हाणे वरी आरारी ज़ैतून कंदो। ज़ंबक हा हीअ ज़ंबक आहे, गुल कंदो ऐं मोतियो आहे न? मोतियो अञा हिन गुल कोन लॻल त हाणे गुल दाऊदी। हाणे फारवे में गुल लॻो आहे, फारो आहे 4 किलो।
आहे।